नाज़रीन, बरसात सबब हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में ट्रेनुनि जी अच वञ बंद थी वई आहे। रेलवे पटड़ियूं बरसात खां सख़्त मुतासिर थियूं आहिनि। जमपीर रेलवे ट्रैक समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते रेलवे पटड़ियुनि जी मरम्मत जो कमु हलंदड़ आहे। उडेरो लाल ऐं भिरिया रोड समेत केतिरनि ई स्टेशन्स ते ट्रेनुनि खे रोकियो वियो आहे, जंहिं सबबि मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे भिरिया रोड मां SS न्यूज़ जो रिपोर्टर शरफुद्दीन कीरियो। जी शरफुद्दीन, छा सूरत हाल आहे? असां भिरिया रोड जे रेलवे स्टेशन ते मौजूदु आहियूं, जिते 3 कलाक गुज़री वञण बावजूदि सर सैद एक्सप्रेस ऐं कराची एक्सप्रेस बीठल आहिनि, जंहिं सबबि मुसाफ़िर सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त हिते शहरनि पारियां जेका जो मुसाफ़िरनि जे खाइण पीअण समेत मेडिकल जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे। अचो त इन सिलसिले में मुसाफ़िरनि ऐं भिरिया रोड जे शहरनि सां गाल बोल क्यों उन्होंने जो इन सिलसिले में छा चवण है? वो कह रहे हैं पानी की लाइन के नीचे से पानी गुजर गया, लाइनें बैठ गई हैं कोटली की तरफ से, आगे ट्रेन नहीं जा रही, कोई इंतजाम नहीं है। ये आदमी भाई लगे हुए, ये शायद मोहल्ले वाले लगे हुए हैं या ये लोग जहाँ शहर यहाँ पे वो इंतजाम कर रहे हैं लोगों के लिए। 7 बजे कोठी सर सैद ऐं कराची एक्सप्रेस बीठल आहे। कुदरती आफ़ात आहिनि, कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। बरसातुनि तमामु ज़ोर जी बरसातूं थियूं आहिनि, जेका अॻिते रेलवे ट्रैक कराची हैदराबाद जे विच में किथे ख़राब थियल आहे। सिंगल ट्रैक करे हू गुज़ारो कनि था। तो पिंडी को आयो आहियां, कराची वञे पियो तक़रीबन 4 कलाक थी विया आहिनि। असां हिते ख्वार थी विया आहियूं, कोई पुछा करण वारो न आहे, कोई छा त ॾींदा हो हिते लुबे लुबा बि न आहे। बसि वेठा आहियूं तकलीफ़ में सुबुह खां वठी, अलाए कंहिं टाइम ट्रेन रवानी थींदी। हुकूमत खां अपील आहे, महिरबानी कयो कोई इन जो जल्दी हल कढे। यहाँ पर रेलवे बंद है, सैलाब की वजह से आगे जो है ट्रेन पटरी उसके नीचे से मट्टी निकल गई है, बहुत ट्रेनें रुकी हुई हैं, लोग परेशान हैं और इस मौके पर लोग हुकूमत को कसूरवार ठहराते हैं। मुसाफ़िरनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो इहो ई चवणु हो त 3 खां 4 कलाक गुज़री वञण सबबि ही ट्रेनूं हली न आहिनि सघियूं, जंहिं सबबि असां सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। जॾहिं त शहरनि पारां जेका जो खाधे पीते समेत मेडिकल जा पिणु बंदोबस्तु कया विया आहिनि। रेलवे पारां को बि अहिड़ो इंतज़ामात न आहे कयो वियो। कैमरामैन शाहनवाज़ मुग़ल सां गॾु शरफुद्दीन कीरियो, SS न्यूज़ भिरिया रोड।